तव्हांखे अपडेट कयूं अहम ख़बर आहे चित्राल में सिक्योरिटी फोर्सिस जो ॻुझे इतलाती ऑपरेशन कयो वियो आहे। 2 दहशतगर्द मारिजी विया आहिनि ऐं 4 ॼणा ज़ख़्मी आहिनि। अहम ख़बर आहे अवास शेयर कंदासीं ऑपरेशन पाक अफ़गान सरहद जे वेझो अरसून वारे इलाइक़े में कयो वियो आहे। ISPR जो इहो चवण आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवास शेयर कंदासीं सिक्योरिटी फोर्सिस ऐं दहशतगर्दनि विच में फायरिंग जी ॾेवड़ थी। 2 दहशतगर्द मारिजी विया ऐं 4 ज़ख़्मी थी पिया आहिनि। ISPR जो इहो चवण आहे। हिकु भेरो ॿीहर अवासा अहम ख़बर शेयर कंदासीं चित्राल में सिक्योरिटी फोर्सिस जो ॻुझे इतलाती ऑपरेशन थियो आहे। 2 दहशतगर्द मारिजी विया 4 ज़ख़्मी थी पिया। अवासा ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे ऑपरेशन पाक अफ़गान सरहद जे वेझो अरसून वारे इलाइक़े में कयो वियो आहे। ISPR मुताबिक़ सिक्योरिटी फोर्सिस ऐं दहशतगर्दनि विच में फायरिंग जी ॾेवड़ थी आहे। 2 दहशतगर्द मारिजी विया आहिनि ऐं 4 ज़ख़्मी थी पिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवासा शेयर कंदासीं चित्राल में सिक्योरिटी फोर्सिस जो ॻुझे इतलाती ऑपरेशन थियो आहे। 2 दहशतगर्द मारिजी विया आहिनि ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि।